अवांखे अपडेट कयूं लाड़काणो मां घर मां ॿिनि भाइरनि जा हफ़्तो पुराणा लाश हथाया अस्पताल मुंतक़िल। शहीद अब्दुल मालिक थाने जी हद लाहौरी मोहल्ला मां घर अंदरां ॿिनि भाउरनि जा लाश मिलिया। हथायल लाशनि जी अब्दुल हफ़ीज़ ऐं सैफुल्ला मेमण नाले सां सुञाणप थी। घर हिकु हफ़्ते खां बंदि हो। बदबू अचण ते पुलिस खे इतलाह ॾिनो वियो। रहवासियुनि जो इहो चवणु आहे। अव्हांखे आगाह कंदासीं, लाड़काणे मां घर मां ॿिनि भाउरनि जा हफ़्तो पुराणा लाश हथाया आहिनि। शहीद अब्दुल मालिक थाने जी हद लाहौरी मोहल्ला में घर अंदरां ॿिनि भाइरनि जा लाश मिलिया। हथायल लाशनि जी अब्दुल हफ़ीज़ ऐं सैफुल्ला मेमण जे नालनि सां सुञाणप थी। घर हिकु हफ़्ते खां बंदि हो। धप अचण ते पुलिस खे इतलाह ॾिनो। रहवासियुनि जो इहो चवणु आहे। ख़बर मां शेयर कयूं पिया लाड़काणो मां घर मां ॿिनि भाइरनि जा हफ़्तो पुराणा लाश हथाया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। शहीद अब्दुल मालिक थाने जी हद लाहौरी मोहल्ले मां घर अंदरां ॿिनि भाउरनि जा लाश मिलिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काणे मां आवाज़ न्यूज़ जे ब्यूरो चीफ रशीद समय खां। जी रशीद, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल अली रज़ा, लाड़काणे शहर जे शहीद अब्दुल मालिक थाने जी हद लाहौरी मोहल्ला में घर अंदर ॿिनि भाइरनि जो लाश हथाया आहिनि। जेका आहे हिक जी सुञाणप अब्दुल हफ़ीज़ मेमण ऐं ॿिए जी उनजे भाउ जी सुञाणप सैफुल्ला मेमण तौर थी आहे। ऐं अहिड़ो इतलाह जेको आहे इलाइक़े वासियुनि पुलिस खे ॾिनो ऐं पुलिस जो चवणु आहे त घर में हिकु हफ़्तो अॻु जा लाश आहिनि। हिकु हफ़्ते खां घर बंदि हो ऐं घर मां लाशनि जी जेका आहे धप आई, जंहिंखां पोइ जेको आहे इलाइक़े वासियुनि अहिड़ो असांखे पुलिस जो चवणु आहे त इतलाह ॾिनो। ऐं जेके क़तल थी वियल भाइर आहिनि उन्हनि जो भाउ आहे एहसान मेमण, पुलिस जो चवणु आहे त उन्हनि जे भाउ जो चवणु आहे त असां उन्हनि जेके ॿई भाइर जा लाश हथाया आहिनि उन्हनि इहो घर ॾे चई विया हुआ त असां कराची वञूं था। उन्हनि खां पोइ जेको आहे अॼु उन्हनि जा घर मां जेको आहे लाश हथाया आहिनि। ऐं पुलिस जो चवणु आहे त वधीक मामले जी जांच कयूं पिया ऐं पोस्टमार्टम लाइ ॿिन्ही भाइरनि जा लाश पुलिस खणाए चाणका अस्पताल मुंतक़िल कया आहिनि। ऐं जेके ॿिन्ही भाइरनि जो जेको पोस्टमार्टम आहे उहो कयो पियो वञे। पुलिस जो चवणु आहे त वधीक जेकी जांच आहे उहा कई पई वञे। जी महिरबानी अवां जी।